सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 3 सबक 11 ज़रबी जुज़ा ऐं मुफ़रद जुज़ा फैक्टराइज़ेशन एंड प्राइम फैक्टराइज़ेशन। सिंध ऑनलाइन स्कूल में ॾोहटनि ऐं ॾोहटनि खे भली कर। मां आहियां नाना आबिद। हिन सबक में असां जुज़ो ज़रबी जे बारे में पढ़ंदासीं त उहो छा हूंदो आहे, उहो अमल कीअं कबो आहे, हुन जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। पर हिन सबक खे सम्झण लाइ ज़रूरी आहे त तव्हां पहिरीं 3 बाब जो या 3 यूनिट जो पहिरियों सबक जंहिंमें असां जुज़नि जे बारे में पढ़ियो उनखे वरी बरजाए वठो ऐं उन सां गॾु 3 बाब जो 6 सबक जंहिंमें असां मुफ़रद अददनि जे बारे में पढ़ियो उनखे बरजाए वठो। असां 3 यूनिट जे पहिरें सबक में पढ़ियो हो त जुज़ा उहो अदद आहे जेको वंडणीअ खे मुकमल तरीक़े सां वंडे थो ऐं का बि पाछी नथी बचे। ऐं असां इहो बि ॾिठो त जेकॾहिं कंहिं अंग जो ॿिए अंग ते खोड़ो लॻे त पहिरियों अंग या पहिरियों अदद ॿिए अदद जो जुज़ो हूंदो आहे। अचो त मश्क 3.1 जो सुवाल ॿियो जेको असां काफ़ी डिटेल में या काफ़ी तफ़सील सां कयो हो उनखे वरी हिकिड़ो दफ़ो ॾिसूं। असां ॾिठो त 15 खे जॾहिं असां वंडियो 3 सां त 5 दफ़ा वंडिजी वियो, तॾहिं असां वटि निकितो त 15 जा जेके जुज़ा आहिनि उहो आहे 1 15, छो त हिकु हर कंहिं अंग जो जुज़ो हूंदो आहे, हर अदद जो जुज़ो हूंदो आहे ऐं अदद पंहिंजो पाण जो बि जुज़ो हूंदो आहे। उन खां अलावा जुज़ा निकिता 3 ऐं 5 जॾहिं असां 3 सां वंडियो। उन खां पोइ 30 खे असां ॾिठो पहिरीं 2 सां, पोइ 3 सां, पोइ 5 सां, पोइ 6 सां, त असांखे ख़बर पई त 30 जा जुज़ा जेके आहिनि उहे आहिनि 1 2 3 5 6 10 15 30। अहिड़ी तरह 50 जा जुज़ा कढियासीं, 125 जा ऐं 150 जा असां काफ़ी तफ़सील में जुज़ा कढिया नंबर लाइन या अददी लीक इस्तेमालु करे ऐं हुनजा काफ़ी घणा जेके जुज़ा आहिनि उहे निकिता। हाणे जेकॾहिं मां हिन मां ही खोड़नि वारो जेको हिसो आहे उनखे हटाए छॾियां त मूंखे छा नज़र ईंदो, ही नज़र ईंदो त 15 जा जुज़ा आहिनि 1 3 5 ऐं 15। 30 जा जुज़ा आहिनि 1 2 3 5 6 10 15 30। 50 जा जुज़ा आहिनि 1 2 5 10 25 ऐं 50। हिन सॼे अमल खे जंहिंमें असां ॾिसंदा आहियूं त कंहिं अदद खे कहिड़ा ॿिया अदद पूरो पूरो वंडे सघनि था उन्हनि खे असां चवंदा आहियूं जुज़ा कढणु। असां 15 जा जुज़ा कढिया, 30 जा जुज़ा कढियासीं। हिन में असांखे हिकिड़ी मज़े जी शइ नज़र ईंदी, जेकॾहिं मां हिन 1 खे 15 सां ज़रबियां त 1 ज़रबियां 15 ईंदो 15 जेको हुनजे बराबरि आहे। अहिड़ी तरह 3 खे 5 सां ज़रबियां त 5 टिका 15 इहो 15 जे बराबरि आहे। अहिड़ी तरह हिन में जॾहिं असां ॾिसंदासीं 30 जे जुज़नि में त 1 ऐं 30 मूंखे ॾींदा 30, 2 ऐं 15 मूंखे ॾींदा 30, 3 ॾहां 30 ऐं 5 छका 30। सो ॿ मिली ॿिनि जो जेको जोड़ो आहे उहो मिली मूंखे जॾहिं पाण में ज़रब थो कयां त इहो अंग जेको शुरू वारो आहे उहो अदद मूंखे मिले थो। यानी 30 जा जेके जुज़ा आहिनि 1 ऐं 30 उहे पाण में ज़रब करण सां मूंखे 30 थो मिले, 2 ऐं 15 खे ज़रब करण सां 30 थो मिले। अहिड़ी तरह 50 जा आहिनि 1 50, 2 25 ऐं 5 ऐं 10। 125 जा आहिनि 1 ऐं 125 ऐं 5 25 125। अहिड़ी तरह 150 जा बि जुज़ा पाण में जेकॾहिं ॿिनि जो मां जोड़ियूं ठाहींदुसि त उहे मिली ऐं मूंखे 150 ॾींदा। इन खे मां चई सघां थो इहे जेके जुज़ा पाण में ॿ ज़रब करे ऐं असांखे मिले थो अंग जीअं रक़म जंहिंसां असां शुरू कयो हो इन अमल खे जुज़ो ज़रबी चइबो आहे। याने जेकॾहिं मां लिखां त 15 बराबरि आहे 1 ज़रबियां 15 जे त ही मूं 15 जा जुज़ा ज़रबी कया, यानी 15 खे ॿिनि अहिड़नि जुज़नि में विरहायमि जेके पाण में ज़रब थी ऐं 15 जो अदद ठाहिनि था। अहिड़ी तरह मूं 15 खे जॾहिं 3 ऐं 5 जी सूरत में लिखियो त 3 5 15 त 3 ऐं 5 इहे जुज़ा ज़रबी कयो मूं हुनजो ऐं हिन अमल खे मां चवंदुसि जुज़ा करणु। जेकॾहिं असां हिन में पहिरें जुज़ा ॻोल्हिया हुआ या जुज़ा कढिया हुआ उन में असां
पाण में को हिसाबी ऑपरेशन या अर्थमेटिक ऑपरेशन कोन कयो, रुगो असां ॿुधाया त कहिड़ा अदद हिन अदद खे पूरो वंडे सघनि था। जुज़ा करण में असां उहे ॿ या उन खां वधीक अदद खणंदासीं जेके पाण में ज़र्ब करे ऐं असांखे घुर्बल या पंहिंजो मिलियल अदद मिली वञे। अहिड़ी तरह असां 30 जा बि लिखिया, जेके बि असांखे पेयर्स मिलिया उहे असां हिते लिखिया। 150 जा बि असां पेयर्स लिखिया। अचो त असां 30 जा जेके पेयर्स ठाहिया हुआ उन्हनि खे असां थोरो वधीक तफ़सील सां ॾिसूं। असां 30 जो जेके ठाहिया उन में हो त 1 ज़रबिया 30 ॾींदा, 2 ज़रबिया 15 बि असांखे 30 ॾींदा, 3 ज़रबिया 10 बि असांखे 30 ॾींदा ऐं 5 ज़रबिया 6 बि असांखे 30 ॾींदा। सो अचो त असां हिन मां 2 जेके आहिनि उहे थी सघे थो 3 ॾिसूं, पर 2 असां थोरो तफ़सील में ॾिसूं। हिकिड़ो असां ॾिसंदासीं 2 ज़रबिया 15, जंहिंखे तफ़सील में ॾिसण लाइ असां हीअं कंदासीं, जो असां लिखियो त 30 बराबरि आहे 2 ज़रबिया 15 जे। हाणे तव्हां यादि कयो त मूं तव्हांखे मुफ़रद अंग जेके ॿुधाया हुआ, मुफ़रद अदद जेके ॿुधाया हुआ, उन ॿुधाया हुउमि त हीउ अहिड़ो पहलवान आहे जेको पंहिंजे पाण सां वणिजंदो आहे ऐं हिक सां वणिजंदो आहे। जेकॾहिं अहिड़ो पहलवान न हुजे त उहो मुफ़रद पहलवान न हूंदो आहे। सो हिते असां ॾिसंदासीं त 30 जा जेके असां जुज़ा कढिया उन 2 त मुफ़रद आहे, 2 पंहिंजो पाण सां वणिजंदो आहे या हिक सां, ॿिए कंहिं सां कोन वणिजंदो आहे। पर जेको 15 आहे उहो ॿियनि जुज़नि में विरहाइजी सघिजे थो, यानी उन वंडे सघिजे थो ॿियनि अददनि सां। जेके अदद आहिनि असां वटि हिनखे जेकॾहिं असां ॾिसंदासीं त इहो 3 सां बणिजी वेंदो ऐं हीउ 5 सां बणिजी वेंदो। सो उन जे करे असां चवंदासीं त हीउ त असांजो मुफ़रद अंग आहे या अदद आहे, पर 15 असांजो मुफ़रद अदद न आहे। इन जे करे असां हिन खे वधीक इहो लिखी सघूं था त 15 बराबरि आहे 3 ज़रबिया 5 जे। मां ज़रब जो निशान लॻाए छॾियां त 15 बराबरि थींदो 3 ज़रबिया 5 जे। या मां ईअं बि लिखी सघां थो हाणे त 30 जेको आहे उहो बराबरि आहे 2 ज़रबिया 3 ज़रबिया 5। हिसाब करे ॾिसो, 2 खां 6, 6 पंजा 30, मतिलबु त सही लिखियो आहे असां। हाणे न को 3 वधीक कंहिं ॿिए सां वंडिजी सघे थो, न को 5 कंहिं ॿिए सां वंडिजी सघे थो, न को 2। सो ही 3 जेके असांखे अंग मिलिया आहिनि 2, 3, 5, इहे 3 मुफ़रद आहिनि। उन जे करे 30 जा जेके मुफ़रद जुज़ा आहिनि उहे आहिनि 2, 3 ऐं 5। हाणे अचो त ॿिए खे असां ॾिसूं। ॿियो असां ॾिसंदासीं 3 ज़रबिया 10 बराबरि 30 खे। 30 बराबरि आहे 3 ज़रबिया 10। हिन में असां ॾिसंदासीं त जेको 10 आहे उहो असांजो मुफ़रद अदद कोन आहे। इन जा बि जुज़ा आहिनि, जेके जुज़ा आहिनि 2 ऐं 5, यानी ॿिए 5 10 थींदा आहिनि। सो हिन जे सूरत में बि असां लिखी सघूं था त 30 बराबरि आहे 3 ज़रबिया 2 ज़रबिया 5। यानी ही मां 3 हेठि खणी आयुसि, ही 2 हेठि खणी आयुसि, ही 5 हेठि खणी आयुसि। सो इन मां इहो ख़बर पई त 30 जा जेके मुफ़रद जुज़ा आहिनि उहे आहिनि 3, 2 ऐं 5। अचो त असां 3 खे बि ॾिसी वठूं, हालांकि मूं ते निशान न लॻायो आहे, पर उनखे बि असां ॾिसी सघूं था। जेको आहे असां वटि 30 बराबरि आहे 5 ज़रबिया 6। हाणे असां ॾिसंदासीं त हिन में जेको 6 आहे उहो मुरकब आहे, उहो मुफ़रद अदद न आहे, उहो ठहियल आहे 2 मां ऐं 3 मां। असां वरी लिखी सघूं था 30 बराबरि आहे 5 2 ऐं 3 मां। असांखे हाणे 3 ख़बर पइजी वियूं सूरतूं जिन में
मुफ़रिद जेके जुज़ा आहिनि 30 जा उहे असां लिखिया। हिन टिनी में ॾिसो त साॻा ई आहिनि, 3 2 5 3 2 5 3 2 5। सो हमेशह असां लिखंदा आहियूं जॾहिं मुफ़रिद जुज़ा लिखंदा आहियूं त नंढे खां वॾे जी तरफ़। मतिलबु असां लिखी सघूं था त 30 जा मुफ़रिद जुज़ा आहिनि 2 ऐं 3 ऐं 5। सो हाणे असां ॾिठो त जुज़ो ज़रबी उहो आहे जॾहिं असां कंहिं बि अदद खे ॿिनि अहिड़नि जुज़नि जी सूरत में लिखूं जेके पाण में ज़रब करे जंहिंजी ज़रब उपत उन अदद जे बराबरि थिए। ऐं मुफ़रिद जुज़ा उहे आहिनि जेके वधीक ॿियनि जुज़नि में न विरहाइजी सघनि, यानी सभई अदद जेके आहिनि उहे मुफ़रिद अदद, उन्हनि में मुरकब अदद को बि न हुजे। जुज़न मालूम करण जो उहो तरीक़ो जंहिं सां मिलियल अदद खे मुख़्तलिफ़ जुज़न जी ज़रबी सूरत में ज़ाहिर कयो वञे उन खे जुज़ो ज़रबी चयो वञे थो। हिन खे अंग्रेज़ी में चवंदा आहिनि फैक्टराइज़ेशन। असां इहो बि ॾिठो त कंहिं बि अदद जे सभिनी जुज़नि जी ज़रब उपत मालूम करण सां इहो साॻियो अदद मिले थो। जीअं 30 जा असां ॾिठा 2 3 ऐं 5, हिन खे पाण में ज़रब कयोसीं त असांखे 30 मिलियो। असां इहो बि ॾिठो त कंहिं बि अदद जे जुज़न लहण जो उहो तरीक़ो जंहिं सां मिलियल अदद खे मुफ़रिद जुज़न जी ज़रबी सूरत में ज़ाहिर कयो वञे उन खे मुफ़रिद जुज़ो ज़रबी चयो वञे थो। यानी उहो जुज़ो ज़रबी जंहिंमें सिर्फ़ मुफ़रिद जुज़न जे सूरत में ज़रब खे ज़ाहिर कयो वञे उन खे मुफ़रिद जुज़ो ज़रबी चइबो आहे। सबक जी पुॼाणी कईसीं। हाणे नाना आबिद खे इजाज़त ॾियो। यूट्यूब जे चैनल सब्सक्राइब कयो ऐं सभिनी खे ॿुधायो त तव्हां सुठा सुठा सबक सिंध ऑनलाइन स्कूल जे नई वेबसाइट ते ऐं यूट्यूब चैनल ते ॾिसी सघो था। ख़ुदा हाफ़िज़।